नाज़रीन हेडलाइंस अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद जो है पाकिस्तान के IMF बेल आउट पैकेज न मिलियो त मुल्क जो ॾेवालो निकिरी वेंदो। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जो है मुल्क तारीख़ जे बदतरीन माशी ऐं सियासी बहरान मां गुज़री रहियो आहे। संदसि चवण हो त नाणे जी वटा सटा वारा ज़ख़ीरा ख़त्म थी चुका आहिनि। जेकॾहिं IMF तरफ़ां बेल आउट पैकेज न मिलियो त मुल्क जो ॾेवालो निकिरी वेंदो। हुन चयो त ग़रीब खाद खुराक जी बुनियादी ज़रूरत समेत ॿारनि खे तालीम ॾियारण खां बिलाचार बणिजी चुका आहिनि। शेख रशीद चयो आहे त सियासी ॾफेड़ मुल्क खे तबाही तरफ़ धिके पियो। सभिनी खे गॾिजी मुल्क बचाइणो पवंदो। एक बेर भी आगाह कंदा हलूं। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद जो है पाकिस्तान के IMF बेल आउट पैकेज न मिलियो त मुल्क जो ॾेवालो निकिरी वेंदो। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो त मुल्क तारीख़ जे बदतरीन माशी ऐं सियासी बहरान मां गुज़री रहियो आहे। संदसि चवण हो त नाणे जी मटा सटा वारा ज़ख़ीरा ख़त्म थी चुका आहिनि। जेकॾहिं IMF तरफ़ां बेल आउट पैकेज न मिलियो त मुल्क जो ॾेवालो निकिरी वेंदो। हुन चयो त ग़रीब खाद खुराक जी बुनियादी ज़रूरत समेत ॿारनि खे तालीम ॾियारण खां बिलाचार बणिजी वियो आहे। शेख रशीद चयो त सियासी ॾपेड़ मुल्क खे तबाहीअ तरफ़ धिके पियो। सभिनी खे गॾिजी मुल्क खे बचाइणो पवंदो।